जॾहिं को इंसान एक ख़ास तरह जी जीवन गुजारण जो आदी थी वेंदो आहे, उतां जो माहौल, उतां जी आबहवा, उतां जी संस्कृति, जंहिंखे असां लाइफस्टाइल पिणु चवंदा आहियूं, ऐं अचानक सां हिकु ॾींहुं हुनखे उहो सभु कुझु छॾे पंहिंजा धंधा, पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा घर, पंहिंजूं जॻहियूं छॾे करे पंहिंजी सरज़मीन खे अलविदा चवणो पवंदो आहे, त इहो केतिरो न तकलीफ़ भरियो हूंदो आहे। ज़रा सोचे ॾिसो। हा, इहा ई जीवन गुज़ारी असांजे वॾड़नि, असांजे बुज़ुर्गनि, जिन खे अचानक ई हिते अची करे रिफ्यूजी जी ज़िंदगी जीअणी पई। अहिड़े वक़्त में केतिरनि ई अदीबनि, केतिरनि ई कलाकारनि, केतिरनि ई साहित्यकारनि अॻिते वधी ॻोठ ॻोठ वञी उन्हनि में वरी हिकु नओं उत्साह फूकियो। अॼु जे दिलेर सिंधी जे मुलाक़ात में जेका शहानी शख़्सियत असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि जी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। हिननि केतिरनि ई फिल्म जगत जे हस्तियुनि सां, उद्योगपतियुनि सां, डॉक्टर सां, अदीबनि जा इंटरव्यूज़ वरिता ऐं उन्हनि जे विच में रही देश विदेश में पंहिंजो ॻाट ऊचो कयो आहे। ही साहिब न सिर्फ़ु हिकु लेखक आहिनि, पर डॉक्टर पिणु आहिनि। सहयोग फाउंडेशन हुजे या सिंधी सर्वेच हुजे, हर तरफ़ सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो ॿुधणु ईंदो आहे, डॉक्टर श्री राम जवाहरानी जी। ग्लोबल सिंधी काउंसिल ऐं सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन डॉक्टर श्री राम जवाहरानी जी। डॉक्टर राम जी, तव्हांजो अॼु दिलेर सिंधी जे हिन मुलाक़ात जी महफ़िल में स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत में असां तव्हां खां पुछणु चाहींदासीं त तव्हांजी ज़िंदगीअ जो शुरूआती दौर जो वक़्तु किथे गुज़रियो ऐं तव्हां पंहिंजी तालीमी सिख्या किथां वरिती? सभ खां पहिरीं त मां दिलेर सिंधी जे तव्हांखे, तव्हांजी पूरी टीम खे वाधायूं थो ॾियणु चाहियां त हीउ जेको कार्य तव्हां हथ में खयों आहे, इहो सचुपचु हिकु लासानी कार्य आहे। उन लाइ तव्हांखे मुबारकूं। तव्हां मूंखां पुछो त मुंहिंजो जीवन जो दौरु किथे रहियो। मां सिर्फ़ु 6 महीने जो जॾहिं हुयुसि त मूंखे माइट सिंध खां हिते वठी आया। मुंहिंजो जनमु 1947 जो आहे ऐं अचण सां असीं पहिरीं उल्हासनगर में रहियासीं, जंहिंखे कल्याण कैंप सॾियो वेंदो हो, ऐं कैंप नंबर 3 में असांजो घरु हो। शुरूआती मुंहिंजो जेको तालीम थियो उहो जयहिंद अकेडमी ऐं उनखां पोइ नेशनल जेको स्कूल हुयो विठलवाड़ी जे पासे में, ऐं उनखां पोइ मुंहिंजो जेको तालीम अॻियां जो वधियो उहो हो जैन कॉलेज में। ऐं जैन कॉलेज मां मूं BA क्लियर कई, पर उन BA क्लियर करण खां पोइ 1980 में उल्हासनगर छॾियोसीं, छाकाणि असांजो जेको वापारु हो, जेको धंधो हुयो, उहो कालबादी ते हुयो। उन करे 1980 खां असीं बॉम्बे में अची शिफ्ट थिया आहियूं। त PhD करण जो वीचार तव्हांखे कीअं आयो? ॾिसो, तालीम पढ़ाइण जी काई सीमा न थींदी आहे। इन करे असांखे वॾा बि ईअं चवंदा आहिनि, जा जीअं तव्हां सिख। त मुंहिंजे दिलि में बि हो त मूं एक्चुअली जेका BA क्लियर कई, दैट वाज़ 1967। 1967 खां पोइ मां धंधे में बिल्कुलु मशगूल थी वियुसि ऐं ऑल ओवर इंडिया मुंहिंजो बिज़नेस हो फैला थियल हो। उन खां पोइ जीअं मूंखे अॻियां हली करे समय मिलियो त मूंखे इहो ख़्यालु आयो छो न अॻियां पढ़ां। ऐं मूं 2000 में MA पार्ट 1 ऐं MA पार्ट 2 2001 में मूं क्लियर कयो। उन खां पोइ मूंखे हिमथायो वियो, मुंहिंजे ॿारनि बि चयो भई तव्हांजो जेको सिंधीअ तरफ़ लाड़ो आहे या सिंधी ॿोली जेको तव्हां वाधारो करणु चाहियो था या फैलाउ करणु चाहियो था, छो न तव्हां हिन में PhD था कयो, वधीक रिसर्च कयो। सो मूं 2002 में PhD जे लाइ बॉम्बे यूनिवर्सिटीअ में एडमिशन वरिती। 12 सालनि खां पोइ 2014 में मूं PhD क्लियर कई। ऐं उन क्लियर करण सां मूंखे अहसासु थियो त सिंधी ॿोली या सिंधी ॿोलीअ जो इतिहास कीअं आहे, जंहिंखे असां सभ्यता चऊं था, जंहिंखे पंहिंजी संस्कृति था चऊं। बि हर मंच ते हर को चवंदो आहे त सिंधी ॾाढी प्राचीन ॿोली आहे। राइट आहे, अवाली ॿोली आहे। असांजी जेका वादी सिंध, असांजी जेका सिंध धरती आहे, उनजी अवाली में अवाली ॿोली जेका आहे उहा सिंधी आहे ऐं सिविलाइज़्ड, ऐं उहा सभ्यता जंहिं सॼी दुनिया खे राह ॾिनी। इहे सभु जेका आहे उन में मूंखे पढ़ण खां पोइ अहसासु थियो त असांजी ॿोली केतिरी न रिच आहे ऐं केतिरो न उन में सिखण लाइ वधीक कुझु आहे। ऐं इहे जेके सभ्यताऊं आहिनि, जंहिंखे असीं सिंधी सभ्यता चऊं था, जंहिंखे असीं चऊं था इहा असांजी तहज़ीब आहे, असांजी संस्कृति आहे, उहा हिकिड़े ॾींहं जो
या एक साल जो या एक सदीअ जो नतीजो न आहे। सदियुनि में उहा सभ्यता ठहे थी। असांजे वॾड़नि, असांजे मुफ़करनि, असांजे सोचींदड़नि, रोचींदड़नि, असांजे लेखकनि, साहित्यकारनि, विद्वाननि ऐं तइलीमदाननि जे अनुभव जो निचोड़ आहे। जीअं जीअं उन्हनि खां अनुभव थींदो वियो त हीअ शइ असांजे लाइ सुठी आहे, हीअ असांजे संस्कृतीअ में अचणु घुरिजे। सो उन तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं तव्हां बि काफ़ी पढ़ियल आहियो त कंहिं वक़्तु विधवा जी शादीअ ते बंधन हुयो, छाकाणि उहा उन वक़्त जी ज़रूरत हुई। कंहिं वक़्तु बाल विवाह जी ज़रूरत हुई, भई कराए छॾियो जीअं प्रॉब्लम न थिए। कंहिं वक़्तु सती थियण जी रस्म हुई। त आहिस्ते आहिस्ते उहे जेके सभ्यताऊं चेंज थियनि थियूं वक़्तु ऐं हालात जे हिसाब सां ईंदड़ पीढ़ीअ खे पोइ पीढ़ी सौंपे थी वञे ऐं उन में कुझु इज़ाफ़ो थी करे, कुझु उन मां ख़ारिज थी करे। त इहे सभु पढ़ण सां जेको नॉलेज मिलियो, हिकिड़ो अहिड़ो दौरु हो जॾहिं जेकॾहिं अंधेरो थींदो हो, राति ईंदी हुई त ॻोठ जा माण्हू सम्झंदा त कंहिं काह कई आहे असां ते। हाणे इन खे काह जेकॾहिं कई अथई त दुश्मन खे कीअं हटायो वञे। त ॻोठ में जेके ॾाहिरी हूंदा, ॾाहिरी माना जंहिंखे घटि अकुलु हुजे, उन्हनि खे छॼु हथ में ॾींदा हुआ त वञी किनारे ते वेह ऐं सॼी राति छॼ सां उनखे अंधेरे खे भॼाए। सूरज पंहिंजे लेखे ईंदो हो, पर उहे सम्झंदा त असां दुश्मननि ते फतेह पाती। त इहो सॼो इतिहास जूं कड़ियूं आहिनि, इहे असांखे पढ़ण सां मिलनि थियूं ऐं उन ते गर्व थिए थो। सिंधी सर्वेज प्रोग्राम द्वारा तव्हां 110 अलॻि अलॻि शख़्सियतुनि जा इंटरव्यूज़ वरिता। मां इहो ॼाणणु चाहींदसि त इहा इंटरव्यूज़ वठण जी प्रेरणा तव्हांखे कीअं मिली? शख़्सियतूं जेके आहिनि उहे इतिहास जा पेर आहिनि। इतिहास उन खां सवाइ जॾो आहे। मूं जॾहिं इन ॻाल्हि जो अहसासु कयो कि असांजो इतिहास, असांजी तारीख़ कोई लिखे नथो, न सेंट्रल गवर्नमेंट थी लिखे न स्टेट गवर्नमेंट, तॾहिं मूंखे इहो वीचार आयो त छो न उहे इंसान जेके अबव 70 आहिनि उन्हनि खां उन्हनि जो अनुभव पुछो वञे त सिंध में असां कीअं रहंदा हुआसीं, असांजो भाईचारो कीअं हो, कहिड़े नमूने हिंदू ऐं मुस्लमान गॾु रहंदा हुआ, ऐं असां आज़ादीअ जे दौरान केतिरो योगदान ॾिनो आज़ादीअ जे जंग में। जेकॾहिं आज़ादी मिली त असां अलॻि छो थियासीं, मज़हब ऐं धर्म जे ॻाल्हि ते झगड़ा छो थिया। जे झगड़ा थिया त असांखे पंहिंजो वतन जिते असांजे पुरखनि जो सॼो वसीलो हो उहो छो छॾिणो पियो। उनखे रिकॉर्ड करण लाइ मूं हीउ सिलसिलो शुरू कयो जंहिंजो नालो रखियो सिंधी सर्वेज। सिंधी सर्वेज जो मतिलबु आहे त सिंधी उहे जेके सिर तरीअ ते खणी करे अॻियां वधनि ऐं पंहिंजे देश लाइ कुझु कनि, ऐं जंहिंमें मूंखे पूरी सपोर्ट जेका आहे उहा दूरदर्शन जे डायरेक्टर मुकेश शर्मा ॾिनी। ऐं 110 एपिसोड ॾिसंदे ॾिसंदे पूरे वर्ल्ड मां, असां सिंध मां, लंडन मां, USA खां, हांगकांग खां, दुबई खां सभिनी खे घुरायो ऐं पंहिंजो इतिहास रिकॉर्ड कयो। तव्हां सहयोग फाउंडेशन जो बि अध्यक्ष रहिया आहियो। कुझु सहयोग फाउंडेशन जे बारे में असांखे ॿुधाईंदा? भेण, असां सहयोग फाउंडेशन जी जेका नींव आहे उहा 1985 में विधी। उन वक़्तु असांजे मन में कोई बि अहिड़ो ख़्यालु न हो त सहयोग फाउंडेशन को तमामु वॾा कम कंदी। जस्ट इहा भावना रखी त असां ग़रीबनि जे लाइ कुझु करे सघूं। जेको कुझु असांखे साईं ॾिनो आहे उन मां कुझु असां समाज खे वटायूं। सो सभ खां पहिरीं मां शांति निकेतन आहे तव्हांजी उल्हासनगर में, जिते अबाउट 80 खनि विधवाऊं रहंदियूं हुयूं, कुझु जेका उतां जी मदद उन्हनि खे खपंदी हुई उहा ॾिनीसीं। उन खां पोइ असांजो हिते बांद्रा में आहे हिकिड़ो आश्रम शांति अवेदना। जीअं असांजे हिन शांति अवेदना में अहिड़ियूं शख़्सियतूं, अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि, अहिड़ा मरीज़ ईंदा आहिनि जिन खे न हॉस्पिटल रखणु चाहींदी आहे, न उन जा घर वारा, न उन जा के दोस्त। कैंसर जा मरीज़ आहिनि जिन जी लाइफ 1.5 ॾींहुं आहे, 3 ॾींहं आहे, 5 ॾींहं आहे या 15 ॾींहं आहे। त असांखे कफ़न जी ज़रूरत वधीक पवंदी आहे ऐं उहे खाई पी न सघंदा आहिनि, त उन्हनि खे चाहिनि या उन्हनि खे टैबलेट्स खपंदियूं। त इन नमूने नंढे नंढे पैमाने ते असां शुरूआति कईसीं। जॾहिं मूं शुरूआति कई त उन असां 5-6 ॼणा हुयासीं, पर पोइ आहिस्ते आहिस्ते उहो कारवां वधंदो वियो ऐं 18 कमिटीज़ ठही वियूं, जंहिंमें असां सोचियो कि असां सिंधी समाज जे तरफ़ां बि पंहिंजे देश जे उन्हनि नौजवाननि खे जिन जो कंट्रीब्यूशन आहे, जिन जो कंहिं बि फील्ड में योगदान आहे, उन्हनि जो सम्मान कयो, जंहिंसां गॾु असां सिंधियुनि जो बि कयूं। सहयोग फाउंडेशन बहुत बढ़िया काम कर रही है, बहुत सराहनीय काम कर रही है, ब्रिंगिंग इनटू फोकस एंड इनटू पब्लिक आई achievements and
achievers in society from different fields that deserve to be highlighted. And this is the greatest achievement of Mr. Ram Jawharani, and God bless him. सो असां हुन में नारायण श्याम अवार्ड शुरू कयोसीं, जेको हिकु साल सिंध जे राइटर खे ॾिनो वेंदो, हिकु साल पाकिस्तान मां सिंध मां घुराईंदो, हिकु हिंद मां ॾिनो वेंदो। ऐं तंहिंखां पोइ असां स्पोर्ट्स कमेटी ठाही त पहिरीं हुनजो जेको अध्यक्ष थियो उहो सुनील गावस्कर थियो। उहो जेको चूंडे मोकिलींदो उनखे अवार्ड ॾिनो वेंदो। डॉक्टर BK गोयल मेडिकल कमेटीअ थियो, अपाहिजनि जे लाइ सुधा चंद्रन थी, एडुकेशन जे लाइ वाइस चांसलर जेका स्नेहलता देशमुख हुई। अहिड़े नमूने 18 कमेटीज़ ठहियूं ऐं हर साल असां अवार्ड्स अनाउंस कंदा हुआसीं भई हिन तारीख़ खां हिन ताईं नॉमिनेशन अचनि। 14-15 हज़ार नॉमिनेशन्स ईंदा, उन मां उहे सिलेक्ट करे ऐं उहे अॻियां अवार्ड्स वग़ैरह ॾिना वेंदा। I'm very grateful to the Sahyog Foundation for inviting me here this evening and giving me the great honor of presenting some of these awards to the most deserving people. अवार्ड्स खां अलावा मुंहिंजो फिल्म इंडस्ट्री सां, बॉलीवुड सां सभु सुठे नमूने तालुकात रहियो ऐं मुंहिंजो रिलेशन उन्हनि सां प्योरली दोस्तीअ जो रहियो। त मूं चयो इन्हनि खां बि कुझु सहयोग फाउंडेशन में फ़ाइदो वरितो वञे, फ़ाइदो पर्सनल न, फ़ाइदो समाज लाइ। सो उल्हासनगर में झूलेलाल स्कूल जी स्थापना ही भाई परशुराम झूलेलाल स्कूल पे ठाहियो। मूं वटि आयो, चई राम असांखे पैसनि जी ज़रूरत आहे। मूं चयो जे तव्हां चाहियो त अॼु जो दौरु महाभारत जो दौरु आहे, मां महाभारत जा सभई आर्टिस्ट तव्हां वटि वठी थो अचां, तव्हां डोनेशन कार्ड रखो ऐं हुन मां जेका कलेक्शन थिए उहो स्कूल जे बहबूदीअ लाइ कमु आणियो। जवाहर टाकीज़ में सॼी टीम पहुती महाभारत जी, इहो बि हिकु सहयोग फाउंडेशन जो कार्य थियो। भोपाल मां बैरागढ़ मां के साथी आया, मूलचंद मनवाणी प्रेसिडेंट हो हुते, साधू वासवाणी कॉलेज पे ठाहियूं, जीअं असांखे ज़रूरत आहे, तव्हांजो इंडस्ट्री में एतिरो सुठो रिलेशन आहे, कुझु करे ॾियो। मूं हेमा मालिनी खे रिक्वेस्ट कई, हुन पंहिंजो बैले ॾिनो, दुर्गा बैले हो शायदि, ऐं उन में उन्हनि डोनेशन कार्ड्स विकिया, उन्हनि जो कॉलेज पूरो थियो। साॻे नमूने बॉम्बे क्लॉथ मर्चेंट एसोसिएशन, मुंहिंजो टेक्सटाइल जो कमु आहे, त मां बि उन्हनि सां जुड़ियल हुयुसि। त उन्हनि चयो भई छो न असां बि ग़रीब नियाणियुनि जी शादी लाइ कुझु कठो कयूं। सो अनु मलिक उन वक़्तु अञा नओं उसरी रहियो हो, टई भाउर ॻाईंदा हुआ। उन अनु मलिक की शाम सिंधियत के नाम हिकिड़ो प्रोग्राम रिथियोसीं। तो सहयोग जे तरफ़ां असां जेको कुझु आहे, सिर्फ़ु इंडस्ट्री बॉलीवुड सां अवार्ड्स न, पर उन्हनि खां योगदान वरितो आहे पंहिंजे समाज जे ख़्याल खां। मतिलबु सहयोग फाउंडेशन हमेशह ई ॿियनि जे लाइ सहयोग वरितो आहे। एक्चुअली असांजो लोगो ई आहे सपोर्ट द हेल्पिंग हैंड्स। जेको कोई कंहिंखे सपोर्ट करणु चाहे थो, असां उनखे मदद कंदासीं, असां बि उन सां जुड़ी वेंदासीं। डॉक्टर सुरेश आडवाणी अप्रोच कयो, कैंसर स्पेशलिस्ट आहे, सॼे दुनिया में मशहूरु आहे। चई राम मूंखे हिकिड़ी संस्था जोड़ी आहे, हुन में तूं असां सां ट्रस्टी थी। मूं चयोसीं मां सिर्फ़ु ट्रस्टी थी छा कयां, कुझु कमु ॿुधायो। त सुनील दत्त सां मुंहिंजो तमामु सुठो रिलेशन रहियो आहे, मुंहिंजे घर जो भाती हो। उनखे रिक्वेस्ट कई, उन असांखे मेमोग्राफीअ लाइ वैन वठी ॾिनी, जंहिंजी कास्ट क़रीबन 1 करोड़ रुपया हुई, ऐं उहा अॼु बि हले थी पई। त जेको कुझु समाज खे असां पंहिंजे वाक़िफ़ियत सां, पंहिंजे रसूख़ सां ॾेई सघूं था, उहा मां ॾियण जी कोशिशि कई आहे। तमामु सुठो आहे इहो, त तव्हांजो उत्तम कार्य हली रहियो आहे। तव्हांखे डॉक्यूमेंट्री फिल्म्स पिणु ठाहियूं आहिनि? जी बिल्कुलु। डॉक्यूमेंट्री जो बि ख़्यालु मूंखे इन करे आयो त उल्हासनगर जेको 1947 जो इतिहासु आहे, जे ॾिसंदासीं त हिकु नंढे रूम में पर्दा लॻाए करे 3 फैमिलियूं रहंदियूं हुयूं। उहे बैरक्स जेके मिलिट्री जे 3rd क्लास, मिलिट्री जे हेठे क्लास वारे माण्हुनि खे बि रहण लाइ योग्य न हुयूं, उन्हनि बैरक्स में असांखे सथियो वियो। न सिर्फ़ु राशन, पर दवाऊं ऐं कपिड़ो, इहो बि असांखे राशन ते मिलंदो हुयो। जेका सेंट्रल हॉस्पिटल अॼु बि 3 नंबर में आहे, उन हॉस्पिटल में सिर्फ़ु हिकु कार्य हूंदो हो, छाकाणि एतिरा कुता हुया उल्हासनगर में, जो चक पाइण खां पोइ 14 इंजेक्शन जे लाइ हुते लाइन लॻी पई हूंदी। त अॼु जो ऐं उन वक़्त जो जॾहिं उल्हासनगर कंपेयर था कयूं, ऐं उल्हासनगर खे थोरो बदनाम कयो वियो कि उल्हासनगर में डुप्लीकेट माल थो ठहे पियो, सिंधी जेको आहिनि उहे ग़लति माल था ॾियनि पिया। त उन ॻाल्हि खे क्लियर करण लाइ मूं उल्हासनगर ते डॉक्यूमेंट्री ठाहिण जो वीचार कयो, जंहिंजो नालो हो सक्सेस स्टोरी ऑफ सिंधीज़ उल्हासनगर। मूं ॾेखारियो आहे त सुईअ खां वठी करे
जहाज़ जा पार्ट्स भी उते ठहनि था, रेमंड्स वारा बि कपिड़ो उते ठाराइनि था, त विमल बि उते ठहे थो। दुनिया जी हर सुठी शइ ठहे थी, सस्ती इन करे ॾिनी वञे थी छाकाणि असीं महिनती आहियूं। दुकान बि पाण खोलियूं था, पोचो बि पाण लॻायूं था, छनियूं बि पाण था, ग्राहक खे पाण था ॾेखारियूं, माल बि पाण था ॿधूं ऐं डिलीवरी बि पाण करे था अचूं। उन जे करे असांखे बदनाम न कयो। असां थोरे घटि खटे घणी बरकत में विश्वास रखूं था ऐं उन जे करे मूं डॉक्यूमेंट्री ठाहे ऐं उहा मूंखे ख़ुशी आहे त 6-7 दफ़ा दिल्ली दूरदर्शन टेलीकास्ट कई आहे ऐं मूंखे उन दूरदर्शन जे तरफ़ां ₹1 लाख जो अवॉर्ड पिणु उन डॉक्यूमेंट्री ते मिली चुको आहे। तव्हांखे ढेर सारियूं वाधायूं। ॿी मूं ठाही जेके अॼु जो दौरु हली रहियो हो, शादी जीवन जी नई शुरूआति। शादी जीवन जी नई शुरूआति ते मूं डॉक्यूमेंट्री ठाही जंहिंमें शुरूअ खां वठी करे रीतू रस्मूं जेके बि आहिनि एंड अप टू जेका असांजी लास्ट में सेलिब्रेशन थिए थी पई ओसि ताईं उहो ॾेखारियल आहे। जेका बि दूरदर्शन तां टेलीकास्ट कई वई ऐं अॼु बि हली रही आहे, उन में बि मां गर्व सां चवां थो त मूंखे 50,000 जो अवॉर्ड मिलियो। पर उन खां वधीक हिकु जस्ट शेयर करणु चाहियां थो तव्हां सां, त उहा शादी जेका हुई मुंहिंजे घर में हुई मुंहिंजी बेबीअ जी, ऐं उहा दूरदर्शन टेलीकास्ट कई त मां ख़ुशीअ सां या फ़ख्र सां या मज़ाक में चई सघंदो आहियां मुंहिंजे ॿार जी आई आहे। इहा बि हिकु अचीवमेंट लिखींदो आहियां मां पंहिंजे हिसाब सां। ॿी बि हिकु मूं डॉक्यूमेंट्री ठाही जंहिंजो नालो आहे दानवीर। दूरदर्शन मूंखे अप्रोच कयो कि अॼु जे दौर जी कहाणी खपे, कोई सोशल प्रोग्राम हो उहे पे ॾिठो, उन मां मूंखे उहा प्रेरणा मिली जेको स्टेज ते 11 ॼणनि खे घुराए करे ऐं हुन ऑर्गेनाइज़र शाल पाती ऐं इहो पियो अनाउंस करे फलाणे माण्हू ॾाढो सुठो कमु कयो आहे, मां हुनजो सन्मान थो कयां, फलाणे सुठो कमु कयो आहे। 11 माण्हुनि जो थी वियो, ऑर्गेनाइज़र वञी वेठो, हेठां ऑडियंस मां आवाज़ थो अचे, कल्ह ₹1000 यार तो मूंखां वरितो, तो चयो मां तोखे शाल पाईंदुसि, मूंखे त कोन पात। सो जॾहिं मूं इहो ॾिठो कि इहो पैसनि जो रिवायत आहे हिते, त मूं दानवीर जी कहाणी लिखणु शुरू कई ऐं दानवीर में मूं ॾेखारियो आहे जे सभई दूरदर्शन जे तरफ़ां बि ऐं मुंहिंजे तरफ़ां बि यूट्यूब ते आहे। दानवीर में उहो ॾेखारियो आहे त जेको उजूरो वठो था तव्हां कोई बि पैसा ॾियण खां पोइ, उते तव्हांजो उहो दान ख़तमु थो थी वञे। ऐं उहा कहाणी बि कुदरत सां एतिरी पसंदि आई जो बोर्ड ऑफ स्टडीज़ में यानी 12th दर्जे में जेको महाराष्ट्र जे तरफ़ां सिलेबस ठाहियो वेंदो आहे, उन में उहा मुंहिंजी कहाणी उजूरो जे नाले सां पढ़ाई वेंदी आहे ऐं ॿार उनखे लाइक कनि था। डॉक्टर साहब, तव्हां इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जो पिणु आयोजन कयो हुयो मुंबई में, इहो वीचार तव्हांखे कीअं आयो? इंटरनेशनल सिंधी सम्मेलन मूं फस्ट जेको अटेंड कयो हो उहो हुयो 2004 में लंडन में थियो एंड जिते मूंखे उन्हनि उद्घाटन जे लाइ उन सम्मेलन जी लाइटिंग ऑफ लैम्प लाइ मूंखे घुरायो ऐं मूंसां गॾु दादी जानकी हुई ब्रह्मा कुमारिन जी ऐं हुन सां गॾु उतां जो टाइकोन श्रीचंद हिंदुजा हुया। उते मूं जॾहिं ॾिठो तॾहिं इन ॻाल्हि जो अहसासु थियो त इहो जेको सम्मेलन आहे इन टाइप ते इंडिया में बि थियणु घुरिजे। ऐं 2005 में मूं दिसंबर जे महीने में बैंद्रा ईस्ट में 2 लख फुट ज़मीन महाड़ा खां रेंट ते वरिती ऐं उन 2 लख फुटनि जी ज़मीन ते मूं सिंधड़ी अॾी कि सिंध असांजी हिकिड़ो खाको ठाहियो जंहिंमें मूंखे फिल्म इंडस्ट्री वारनि ऑफकोर्स बॉलीवुड वारनि हेल्प कई। उन जी जेका स्टेज हुई उहा मुहन जे दड़े जी हुई। मुहन जे दड़े तां असां पंहिंजे संगीत जो प्रोग्राम पेश करायोसीं, असांजी स्पीचिस थियूं ऐं मेन मुंदो जेको हुयो जंहिं ख़्याल खां उन सम्मेलन जो शुरूआति करणु चाहिए इंडिया में, उहो इहो हुयो त हर नंढे वॾे मंच तां जेको बि वक़्तु अचे थो, जेको बि स्पीच करण लाइ या उनखे भाषण लाइ चयो थो वञे, उहे 2-4 ॻाल्हियूं ज़रूरु चए थो त असांजा ॿार जेके आहिनि सिंधी नथा ॻाल्हाइनि, सिंधी नथा सम्झनि, सिंधियत खे नथा संभालनि। त मूं उते जेको रखियो स्पीच में सभिनी खां जेके व्यूज़ वरिता, वीचार वरिता, त आख़िर उहा सिंधियत तव्हां छाखे था चओ पिया? छा तव्हां यानी कि असांजी पीढ़ी सही माना में असांजो वरसो सिंधियत असांजी उथी वेठी, छा सही ढंग सां असां पंहिंजे ॿारनि ताईं पहुचाई आहे जे असां ॿारनि खे ॾिनी न आहे, जे उहो वरसो उन्हनि ते पहुतो न आहे
त उन्हनि खे छो असां ॾोही ठहिरायूं त तव्हां पंहिंजो वरसो सिंधियत नथा संभालियो। पूरे दुनिया मां जेके बि सोचींदड़ हुया, विद्वान हुया, तइलीमदान हुया, उन ते उन्हनि ॻाल्हायो कि आख़िर सिंधियत छाखे था चऊं पिया। इहो सम्झो उन सम्मेलन जी हिकिड़ी कामयाबी हुई कि माण्हुनि खे इन ॻाल्हि जे तरफ़ ध्यानु वियो त असीं ॿारनि खे ॾोही न ठहिरायूं। पहिरीं असांजे पीढ़ीअ जी जवाबदारी आहे त जेको कुझु असां वटि आहे असां पहुचायूं, जे ॾींदासीं न त उहो संभालींदा छा। सिंधी समाज जी बहबूदीअ जे लाइ ऐं सिंधी संस्कृतीअ जे वाधारे लाइ छा सरकार मां तव्हांखे काई अपेक्षा आहे? सिंधी कंहिंजी काण न कढंदा आहिनि। सिंधी जेके आहिनि किथे बि पूरे हिंदुस्तान में तव्हां ॾिसो 5000 खां जेकॾहिं मथे थी था वञनि पिया उन्हनि जी आबादी, उन्हनि जो, त हू पंहिंजी हॉस्पिटल ठाहिनि था, पंहिंजो स्कूल ठाहिनि था, पंहिंजी धर्मशाला ठाहिनि था, पंहिंजे लाइ कम्यूनिटी हॉल ठाहिनि था। सिंधियुनि कॾहिं बि सरकार जे तरफ़ इन उमेद सां न ॾिठो आहे त असांखे काई हेल्प मिलंदी। असांजी परंपरा तव्हांखे शायदि ध्यानु हुजे, सिंध खां वठी असांजा वॾा बि हुया जेके पंहिंजे धंधे वापार में 5 पैसा 10 पैसा वितार हिकिड़ो धर्माऊ खाते में रखंदा हुया। साॻी परंपरा हिते बि चालू आहे। असां सिंधी जेके ॿई हथ ख़ाली खणी हिकिड़ी अजनबी धरतीअ ते पहुतासीं, हिकु हथे ख़ाली आयासीं। अॼु उहे ई सिंधी पंहिंजे कार्य सां, पंहिंजे पुरुषार्थ सां, पंहिंजे महिनत सां, लगन सां, ईमानदारीअ सां एतिरा पावर में अची विया आहिनि जो ॿिन्ही हथनि सां सरकारुनि जी मदद कनि था, स्टेट गवर्नमेंट हुजे या सेंट्रल गवर्नमेंट हुजे। पर पॉलिटिकल राइट्स जे हिसाब सां असांजो बि उन ई ॿियनि वांगुरु हक़ आहे। उन लिहाज़ खां असां घुरूं था पिया, जंहिंमें हाणे महाराष्ट्र या काफ़ी स्टेट्स जे अंदरि सिंधी अकेडमीज़ बर्पा थियूं आहिनि, या नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ लैंग्वेजिस जेका आहे उन्हनि सिंधी जो सेल बि ठाहियो आहे, उन में असांखे मदद मिली रही आहे। पर अञा के घुरिजूं आहिनि जेके सरकार असांजो पूरियूं नथी करे। असांजी सिंधी ॿोलीअ खे तस्लीम थिए 8th शेड्यूल में आहे, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, पर उन जे बावजूदि बि असांजी नंढड़ी डिमांड हुई, जेका वॾी डिमांड न आहे पर असांजे जज़्बात सां जुड़ियल आहे, त करंसीअ ते सिंधीअ में बि लिखियो वञे। छाकाणि जेके बि ॿोलियूं तस्लीम कयूं वियूं आहिनि उहे सिंधीअ में उन में लिखियलु आहे। या ॿियो आहे त 26 जनवरीअ ते झांकी नथी ॾेखारी वञे सिंधियुनि जी। उन जे लाइ वजह सिर्फ़ु इहा आहे त असां वटि पंहिंजी काई स्टेट कोन्हे। स्टेट न हुअण जे करे असांजी झांकी बि नथी ॾेखारे। इहे नंढियूं नंढियूं डिमांड्स आहिनि जेके नंढी झांकी हिकु वॾी डिमांड आहे, उहा ज़रूरु सरकार खे पूरी करणु घुरिजे। छाकाणि असांजे कल्चर जी झलक उन में थी मिले, सभ्यता जी झलक उन में थी मिले। डॉक्टर साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त जेतिरो असां हाणे ताईं तव्हांखे सम्झो आहे त तव्हां हमेशह हिकु नई वीचारधारा सां अॻियां आया आहियो। हाणे कोई नओं वीचार जंहिं ते तव्हां अमल करणु चाहींदा? जेसिताईं इंसानु जी रहियो आहे पियो सोचींदो। फ़िलहालु मूं इन ॻाल्हि जो अहसासु कयो त शब्द, अखर, लफ़्ज़ उहे अमर आहिनि। तव्हां असां न रहंदासीं, जेको लिखंदासीं, जेको असां ॾेई वेंदासीं उहो अमर रहंदो। अॼु जेकॾहिं महाभारत, रामायण, गीता न लिखी वञे हा त अॼु असां वटि उहो न हुजे हा, असीं न सम्झी सघूं हा। सो उन हिसाब सां मूं कुझु बुक्स लिखिया आहिनि, जेको हिकु इंटरव्यूज़ वरिता, उनखे सिंधी सर्वे जे नाले सां मूं हिकु बुक लिखियो जेको सिंध हिंद में ज़बरदस्त सुठे नमूने पसंदि पियो। सिंधी सर्वेच हिन में असां पंहिंजी इतिहास जूं कड़ियूं ॾिनियूं आहिनि, इतिहास जूं झलकियूं ॾिनियूं आहिनि। त इन नमूने जेके वीचार मिलिया त मुंहिंजी हिमत वधी ऐं मूं उहो किताबु ग्लोबल सिंधी जे नाले सां दुनिया में पहुचाइण लाइ इंग्लिश में लिखियो ऐं हिन खे बि काफ़ी पसंदि कयो वियो। हिकु ॿियो किताबु राम पंजवाणी, हिकु अदीब, हिकु साहित्यकार, उहो किताबु मूं लिखियो जेको मुंहिंजे PhD जे आधार ते आहे। इहो हिकिड़ो दौरु आहे जेको असांखे समाज खे ॾेई वञिणो आहे, असांजो इतिहास आहे। उन इतिहास खे बुक्स में जेकॾहिं हिफ़ाज़त सां रखंदासीं त मां सम्झां थो उहो बि असांजो हिकिड़ो योगदानु आहे। डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु वॾो हिसो सिंधियत जे वाधारे जे लाइ समर्पित कयो आहे। अॼु जे हालात जे अनुसार नई टहीअ खे सिंधी
ऐं सिंधियत जे तरफ़ कीअं माइल कजे, कुझु उन जे बारे में कुझु मार्गदर्शन ॾींदा? सही सवाल पुछो आहे तव्हां भेण। हिकु वक़्तु अहिड़ो हुयो जो असांजे नौजवाननि में सिंधियत लाइ या सिंधी ॿोलीअ लाइ चाह बिल्कुलु घटि हुयो, पर मां शाबाश ॾींदुसि सोशल मीडिया खे। सोशल मीडिया अॼु जे दौर में नौजवान टहीअ खे तमामु वेझो आंदो आहे सिंधी ॿोली ऐं सिंधी संस्कृति जे तरफ़। लास्ट ईयर मूंखे 7 स्टेट्स में एज़ अ गेस्ट करे झूलेलाल जे मेले ते चेटीचंड जे मौक़े ते घुरायो वियो। पहिरीं मूं कॾहिं बि नौजवाननि खे स्टेज ते कोन ॾिठो, पर हिन दफ़े मूंखे हर स्टेज ते सभु कलाकार जेके हुया 20 साले ऐं 28 साले जे विच में नज़र आया, जिन सिंधीअ में ॻायो पए, सिंधीअ में ॻाल्हायो पए। तनी जेके माना स्टेट हुयूं, जंहिंमें मध्य प्रदेश हुई, गुजरात हुई, दिल्ली हुई, छत्तीसगढ़ हुयो, इन्हनि सभिनी हंधि मूं नौजवाननि खे ॾिठो, जंहिंमें सीनियर आर्टिस्ट ऑफकोर्स हिकु ॿ हुयो, पर नौजवाननि में त हाणे असांखे कोई भउ भोलो कोन्हे, मां भायां थो हींअर कोई प्रॉब्लम कोन्हे। त उन्हनि 7 स्टेट्स में झूलेलाल जा जेके मेला हुया, उन्हनि में माण्हुनि में चाह हो। जिते 100-200 माण्हू ईंदा हुआ, मूं 5000, 10,000, 25,000 माण्हुनि ताईं मूं हुते ॾिठो। उन्हनि में शौक़ु हुयो, उन्हनि में उत्साह हो, झूमनि पिया, ॻाइनि पिया। ॿी ॻाल्हि, मूं 2004 में पंहिंजे सिंधी सम्मेलन ते मूं पंहिंजे भाषण में चयो त जहिड़े नमूने गणपतिअ जे दौरान गणपतिअ खे असां घर में, ऑफिस में, पाड़े में घुरायूं था ऐं पंहिंजे वित आहार उन्हनि खे घुराए करे ऐं वरी उनजो विसर्जन थो थिए पियो, साॻे नमूने माता खे बि घुरायूं था नवरात्रनि जे ॾींहंनि में। छो न असां बि 40 साल जे दौरान झूलेलाल खे पंहिंजे घर में स्थापित कयूं, पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे पाड़े में। न सिर्फ़ु असांजे ॿारनि खे ख़बर पवंदी, पर सॼी दुनिया खे, नॉन सिंधीज़ खे ख़बर पवंदी त झूलेलाल केरु आहे, असांजो इष्ट देव जेको आहे उनजी कहिड़ी महिमा आहे। उन सां गॾु ॿारनि खे ख़बर पवंदी त पंजड़ा छा थींदा आहिनि, आरती छा थींदी आहे, अखो छो था पायूं, असां सिंधु नदीअ जे कंठ ते वञी करे अखो पाईंदासीं, पलव पाईंदासीं, उनजो रीज़न छा आहे, इहे सभु ख़बर पवंदी। सो उते लंडन वारनि खे उहा ॻाल्हि वणी, उन्हनि कुझु जॻहियुनि ते शुरू कयो आहे, गुजरात में कुझु शुरू थी आहे। सो असां पंहिंजी परंपराऊं, पंहिंजी सभ्यता, संस्कृति ॿारनि खे पहुचाइणी आहे। ॿार कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि, भई असां जेकॾहिं ॾिसूं था पिया भांगड़ा नज़र थी अचे, असां गुजरात ॾिसूं था त डांडिया रास आहे, असां जेकॾहिं कलकत्ता में ॾिसूं था त रविंद्रनाथ टैगोर आहे, माता जी भक्ति आहे, असां वटि छा आहे, असांखे त ॿुधायो असांजो कहिड़ी परंपराऊं आहिनि। सो उन्हनि खे ॿुधाइणो। भांगड़ा आहे त असां वटि भगत आहे, संत कंवरराम जहिड़ा भगत असां वटि जेके आहिनि विरले ॿिए किथे थिया आहिनि। जे हुते रविंद्रनाथ टैगोर आहे त असां वटि शाह सचल सामी आहिनि, जेको रविंद्रनाथ टैगोर ऐं शेक्सपियर खां वॾो लिखियो थो वञे पियो। इन नमूने असां वटि बि सभु कुझु आहे, छेॼ आहे, झुमिर आहे, पर इहा ॻाल्हि, इहे असांजी परंपराऊं, असांजी सभ्यताऊं, असांजूं रीतू रस्मूं असां नौजवाननि ताईं न पहुचायूं आहिनि। उहे पहुचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। जे असां न पहुचाईंदासीं त शायदि ईंदड़ पीढ़ी असांखे माफ़ु न कंदी। दर्शको, असां ॾिठोसीं त राम जवारानी जी पंहिंजे कलम जी ताक़त सां सिंधियत जी केतिरी न बहितरीनु सेवा कई आहे। अचो त असां बि पंहिंजे फ़न खे सुञाणूं ऐं पंहिंजी कला सां, पंहिंजे हुनर सां, पंहिंजी मातृभाषा सिंधीअ जी ख़िदमत जे लाइ हिकु क़दम अॻिते वधायूं। अचो ॾेई हथ में हथु हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत।